सिक्योरिटी फोर्सेस की कामयाब कार्रवाई में घुर्बल दहशतगर्द के गिरफ्तार किया वियो आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त ॻुझे इतलाती कार्रवाई करे दहशतगर्द इमाम उर्फ शंबी के गिरफ्तार किया वियो आहे। अहम खबर खां के आगाह कयूं पिया। सिक्योरिटी फोर्सेस कामयाब कार्रवाई कंदे घुर्बल दहशतगर्द के गिरफ्तार किया वियो आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त ॻुझे इतलाती कार्रवाई कई वई, जंहिंमें दहशतगर्द इमाम उर्फ शंबी के गिरफ्तार किया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिक्योरिटी फोर्सेस कामयाब कार्रवाई करे घुर्बल दहशतगर्द के गिरफ्तार करे वरितो आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई कई वई, जंहिंमें दहशतगर्द इमाम उर्फ शंबी के गिरफ्तार किया वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सिक्योरिटी फोर्सेस जी कामयाब कार्रवाई में घुर्बल दहशतगर्द के गिरफ्तार किया वियो आहे। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई करे दहशतगर्द इमाम उर्फ शंबी के गिरफ्तार किया वियो आहे।